दोस्तों अस्सलाम वालेकुम। उमेद त तव्हां ख़ुशि हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं मौजूदा कोरोना जी सूरत हाल में तव्हां एहतियात कंदा हूंदो ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे आस पास जे माण्हुनि जो ख़्यालु कंदा हूंदो। सभिनी महिरबानी। मुंहिंजो दोस्त आहे साईं मोहतरम नरसिंह वाली साहब। हुन अॼु पंहिंजे यूट्यूब चैनल ते हिकिड़ी पोस्ट रखी आहे जंहिंमें हुन ख़ुदकुशियुनि जे हवाले सां हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे, हुन ते हिकिड़ो हुन बहस शुरू कयो आहे। इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे, हिन ते को का ख़राबु ॻाल्हि कोन्हे। असांखे समाजी सोशल इशूज़ ते उन्हनि ते ॻाल्हाइणु खपे ऐं असांजो फ़र्ज़ु बि आहे। बेसिकली जीअं मूंखे चश्मो पातल आहे त जेकॾहिं आउं चवां त असांजा चश्मे खे सम्झी करे आउं चवां त असांजा बुनियादी तौर ते ॿ मसइला आहिनि। हिकिड़ो लेंस असांजो इकनॉमिक आहे, ॿियो असांजो लेंस आहे सोशल। इकनॉमिक सोशल इशूज़ जेके असांजा आहिनि से बेसिकली उहे ई असांजे इन गुरबत जो तमामु वॾो हिकिड़ो अहम इन्हनि जो हिसो आहे। इकनॉमिक इशूज़ इहे आहिनि, गुरबत आहे, आमदनी कोन्हे, नौकरियूं कोन्हनि, रोज़गार कोन्हे, धंधोदारी कोन्हे ऐं उन जो इम्पेक्ट इहो आहे त सोशल इशूज़ आहिनि। सोशल इशूज़ इहो आहिनि त माण्हू पोइ मुख़्तलिफ़ समाजी बुराइयुनि जो शिकार आहिनि, समाजी मसइलनि जो शिकार आहिनि। इहे ॿई कंट्रीब्यूट कनि था, नेगेटिवली कंट्रीब्यूट कनि था, जेके अल्टीमेट माना असां जो जेको आलमी शुमार थिए थो जंहिं महिल तरक़ियाती हदफ़नि जो या तरक़ियाती शुमारी थिए थी, उन में पोइ असांजो मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स अलामतूं मिलाए करे पोइ असांजो हिकिड़ो नंबर असांखे अलाट कनि था त भई पाकिस्तान हिन वक़्तु ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स में हिन साल किथे बीठो आहे। पोइ उन में सभई मामला शामिलु हूंदा आहिनि, सोशल बि शामिलु हूंदा आहिनि, इकनॉमिक बि शामिलु हूंदा आहिनि। हाणे अर्ज़ु इहो आहे त जेको अधे बहस कयो आहे उहो हुन बेसिकली तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं मूंखे हुन ते ख़ुशी आहे त असांजे समाज में इन क़िस्म जा हेल्दी डिस्कशन थियणु खपनि। ख़ुदकुशियुनि जा मामला आहिनि या जेके बि समाज में गुरबत जा मामला आहिनि, तालीम जा मामला आहिनि, औरतुनि जे हक़नि जा मामला आहिनि, ॿारनि जे हक़नि जा मामला आहिनि या ॿिया 100 समाजी असांजा मसइला आहिनि, त बहस थियणु खपे ऐं ज़रूरु थियणु खपे। इन ते को ॿी ॻाल्हि आई कोन, ॿी राय बि कोन्हे। पर उन ते इहो आहे त तव्हां हिक ॿिए खे हक़ीक़तनि जे बुनियाद ते तव्हां उनजे पंहिंजे मालूमात खे तव्हां वधाए सघो था। मिसाल जी ॻाल्हि अधे चयो, जेको अधे जो बहस आहे उहो आहे त ख़ुदकुशी ऐं ख़ुदकुशियुनि जो बि हिकिड़ो स्पेशल हुन पोर्शन खयों आहे त सिंध जो साउदर्न पार्ट जंहिंमें उमरकोट अचे थो, सांगड़ अचे थो, मिर्पुखास आहे, बदीन आहे, सिजावल आहे, अठठो आहे, फॉर एग्ज़ाम्पल इहे ज़िला आहिनि। थरपार करबा आहे बिल्कुलु। हाणे उहे जेके ख़ुदकुशियूं थियनि पियूं, उन अधे ईअं बि चयो आहे त उन्हनि जो ज़्यादा जेको तादाद आहे ख़ुदकुशी करण वारनि माण्हुनि जो उहो अक़लियत बिरादरी सां। हा बिल्कुलु सही था चओ, उन में को शक कोन्हे, अक़लियत बिरादरी सां आहे ऐं उन जा वधीक जेके छोकिरियूं आहिनि या नियाणियूं आहिनि या माण्हू आहिनि या मर्द आहिनि, उहो वधीक उन्हनि जो शिकार थियनि था। आऊं हिन थोरो जो इख़्तिलाफ़ु कंदुसि, हिकिड़ी शइ जो इख़्तिलाफ़ु कंदुसि, उहो इहो इख़्तिलाफ़ु आहे त बेसिकली ख़ुदकुशी जेका अहिड़ो अमल आहे जेको मज़हब, ज़ात, बिरादरी या इन्हनि सभिनी शयुनि खां बालातर आहे। उहो हिकिड़ो माण्हू जो ज़ाती हिकिड़ी जेका सोच आहे, उन ते तव्हां कंहिं बिरादरी खे नथा चई सघो, तव्हां कंहिं मज़हब ते नथा चई सघो, तव्हां कंहिं अक़लियत खे नथा चई सघो। उन खे तव्हां एतिरो चई सघो था उहो हुन माण्हू जी ज़ाती सोच हुई, वाए इट वॉज़ हैपन विथ हिम विथ हर। उहो हिकिड़ो अलॻि इशू थी सघे थो, उन माण्हू सां अलॻि मसइलो थी सघे थो, उन माण्हुनि जी सोशल अवेयरनेस जो मसइलो थी सघे थो त भई ख़ुदकुशी इज़ नॉट अ सोल्यूशन ऑफ दिस इशू। ख़ुदकुशी एक्चुअली सोल्यूशन न आहे।
ठीकु आहे न। ख़ुदकुशी को सल्यूशन कोन्हे। ख़ुदकुशी हिकिड़ो अमल आहे। तव्हां माना उते अची पंहिंजे तव्हां दंग ते अची बीहो था त बाबा हाणे इनफ माना एट्स इनफ। मुंहिंजे ख़्याल में ख़ुदकुशी त उन ते डिस्कशन बियॉन्ड रिलीजन करे सघिजे थो। ख़ुदकुशीअ जो को मज़हब कोन्हे, ख़ुदकुशी जी का ज़ात कोन्हे ऐं ख़ुदकुशी खे का ज़बान कोन्हे। इन ते त आउं सम्झां थो त इहा ई शइ आहे। माना इहा इन टे ई शयूं तव्हां ख़ुदकुशी करण वारे खे ॾिसी करे न चओ, पर तव्हां इहो चओ त ख़ुदकुशी जी ज़बान कोन्हे, ख़ुदकुशी जी ज़ात कोन्हे, ख़ुदकुशी जो को मज़हब कोन्हे, ख़ुदकुशी जो को रंग कोन्हे ऐं ख़ुदकुशी जी का हैसियत कोन्हे। अमीर माण्हू कनि था, इंतिहाई अमीर माण्हू। तव्हां 2016 जो आलमी सुसाइड इंडेक्स ॾिसो, उन में कहिड़ा मुल्क आहिनि जेके जिन्हनि जी लिस्ट में उन जी रैंकिंग किथे आहे। तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान दुनिया जी अच्छा हूअं त तरक़ी जे मामले ते ॿिया 100 मामला आहिनि, उन ते त आउं वधीक कोन थो चई सघां, पर कम अज़ कम मूंखे इहा ख़ुशी थी त ख़ुदकुशी जे मामले में असांजो नंबर 169 ते आहे। माना दैट्स अ गुड थिंग। इंडिया 19 नंबर ते आहे। इसराइल जहिड़ो तरक़ी याफ़्ता मुल्क उहो 147 नंबर ते बीठो आहे। मतिलबु ख़ुदकुशी को इकनॉमिक इशू कोन्हे। बेसिकली ख़ुदकुशी हिकिड़ी हिन ज़हन में हिकिड़ी का अहिड़ी सोच आहे जेका हावी थी वञे, जेका उन माण्हू खे, उन शख़्स खे, चाहे उहो मर्द हुजे, चाहे उहो औरत हुजे, चाहे उहो ट्रांसजेंडर हुजे, एवरी वन उन ते उहा हावी थी वञे, पोइ उनखे उहा शइ कराइण ते मजबूर करे थी। जेसि ताईं उहो शख़्स उहा एक्टिविटी नथो करे, तेसि ताईं उहा सोच उन जे दिमाग़ में हावी रहे थी। आउं सम्झां थो त उहा हिकिड़ी नाकाम सोच आहे, उहा हिकिड़ी माना हिकिड़ी कमज़ोर सोच आहे। जेॾी महिल तव्हां सम्झो था त हाणे दुनिया में इन मुंहिंजे मामले जो को सल्यूशन मौजूदु ई कोन्हे सवाइ इहो आउं हिन दुनिया खे अलविदा करे वञा। मुंहिंजे ख़्याल में इहो इन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे, इन शइ जी अवेयरनेस करण जी ज़रूरत आहे त ख़ुदकुशी इज़ नॉट अ सल्यूशन ऑफ यूअर इशू। गुरबत आहे, हा गुरबत आहे बिल्कुलु। दुनिया में को अकेलो आउं ग़रीब कोन्हे, दुनिया में को अकेलो ग़रीब को ॿियो कोन्हे। दुनिया में अरबे माण्हू ग़रीब आहिनि जिन्हनि जी का हैसियत कोन्हे, जिन्हनि वटि का वसीलो कोन्हे। हाणे छा कजे? हाणे इहो आहे त रसो ॻिची में विझे, ज़हर पी छॾिजे, दवा पी छॾिजे, बंदूक खणी छॾिजे, पंहिंजे पाण खे मारे छॾिजे ऐं अलाह हाफ़िज़ करे हलियो वञे। आउं सम्झां थो त इहा उनजो को वाइज सल्यूशन कोन्हे। नंबर ॿी ॻाल्हि, अच्छा पाकिस्तान जो नंबर 169 छो आहे ऐं इंडिया जो नंबर 19 छो आहे? आउं सम्झां थो हिते हिकिड़ो वॾो सारो माना हिकिड़े वॾे बहस जो हिकिड़ो मौज़ू आहे। मौज़ू इहो आहे त मुंहिंजी पंहिंजी नाक़िस राय मौजूदु, ऐं इन ते मूं को दलील कोन्हे ऐं न को आउं को इन ते कोई इंडिया दुश्मनी जो को बयानु थो ॾियां, पर मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त माना जेके शादियूं आहिनि, आउं सम्झां थो त ख़ुदकुशी जो जेको मेन रीज़न आहे उहा शादी आहे। अच्छा तव्हां ॾिसो त ख़ुदकुशी में जिन्हनि ख़ुदकुशी कई आहे उन में ग़ैर शादीशुदा केतिरा आहिनि? तमामु थोरो नंबर आहे उनमें। उहो थी सघे थो त माइटनि हुनजी मङणी उनजी पसंदि ते न कराई हुजे या उन खां पुछो न हुजे, उन शख़्स चाहे उहो औरत हुजे चाहे उहो मर्द हुजे, उन वञी उन क़िस्म जो को अमल कयो आहे, उन क़िस्म जी का ॻाल्हि कई आहे। मे बी ऐं उनजे आई डोंट हैव एनी इंफॉर्मेशन, पर जेका मेजॉरिटी ऑफ द पीपुल उहे आहिनि जिन्हनि जूं घर माना हुया आबाद हुया, शादियूं थियल हुयूं, चाहे उहो मर्द हुजे चाहे औरत हुजे, तंहिं बाद वञी हुन ख़ुदकुशी करे छॾी। मतिलबु इहो आहे हिते जेको मामिलो अचे थो, इहो मामिलो बेसिकली ख़ुदकुशी
इकनॉमिक इशू मुंहिंजे ख़्याल में आहे ई कोन। बाबा ज़ाल मुड़ुस में प्यार आहे त हू गुरबत में बि गॾु रहनि था, उहे हर मामले में गॾु हूंदा आहिनि। सिधी सी ॻाल्हि आहे, उहे कॾहिं बि ख़ुदिकुशी कोन कंदा। ज़िंदगी में इन क़िस्म जी इन शइ खे तव्हां अंडरस्टैंड करे छॾियो, जिते मोहबत जो अंसर शामिलु आहे, पसंदि जो अंसर शामिलु आहे, उहो तमामु हिकिड़ो रेयर को उनजो केसिस थी सघे थो। हा उते आहे जिते तव्हां उन्हनि जी मर्ज़ी नथा पुछो ऐं तव्हां पंहिंजे माना मर्दाना जेका सोच आहे, जेका मुंहिंजी सोच आहे, जेका तव्हांजी सोच आहे या कंहिं ॿिए जी सोच आहे, उन मुताबिक़ तव्हां पंहिंजा इन क़िस्म जा मामला कयो था त यकीनन उनजो सबबु इहो हिकिड़ो इहो आहे त उहा ख़ुदिकुशी थींदी ऐं उहा ज़िंदगी तबाह थींदी। ऐं उन जो हल इहो ई आहे त असांखे पंहिंजे औलाद जेके फ़ैसिला आहिनि, पंहिंजे मुस्तक़बिल जा जेके फ़ैसिला आहिनि, से असांखे उन्हनि खां पुछी करणु घुरिजनि, न की असांखे मज़हबी तौर ते मज़हब ठीकु आहे, उनजी रिस्पेक्ट आहे, मज़हब आहे, उहो हिंदू आहे, मुस्लमान आहे, सिख आहे, ईसाई आहे, यहूदी आहे, केर बि आहे, उन मज़हब जी पंहिंजूं रिक्वायरमेंट्स आहिनि। पर यार सिधी सी ॻाल्हि आहे, ज़िंदगी जो मामिलो अहिड़ो आहे जेको माना इहो बियॉन्ड रिलीजन आहे, इन खे असांखे थोरो ॾिसण जी ज़रूरत आहे। आउं सम्झां थो जेकॾहिं इहो पाण ॾिसणु शुरू कंदासीं त आउं सम्झां थो त इन क़िस्म जे मामलनि में पाण कम अज़ कम घटि आणे सघूं था। हा सोशल इशूज़ आहिनि, इकनॉमिक इशूज़ आहिनि, गुरबत आहे, कर्ज़ आहे, अणबराबरी आहे, इन में को शक कोन्हे। आउं सम्झां थो अणबराबरी बि हिकिड़ो अंसर आहे, पर जंहिं समाज में आउं रहां थो, यकीन कयो मूंखे त कॾहिं कोन लॻो आहे त यार हीअ रमेश आहे, हीअ सुरेश आहे, हीअ मीर बलोच आहे, हीअ पंहिंजो ईसाई को मुंहिंजो दोस्त आहे। ख़ुदा कसम मूंखे त पर्सनली माना मुंहिंजे लाइ इहो त इहो मुंहिंजो पाकिस्तान आहे। इन में असीं रहूं था, असीं डाइवर्सिफिकेशन में आहियूं, असांजी डाइवर्सिफाइड कल्चर आहे, असां डिफरेंट रिलीजन जा माण्हू ते रहूं था ऐं हर हिकु जो पंहिंजो हक़ु आहे, उहो पंहिंजी इबादत कीअं थो करे, उनजो कल्चर छा आहे। आई हैव टू रिस्पेक्ट द रिलीजन, द कल्चर वाट दे हैव एडॉप्टेड, उहो उन्हनि जो पंहिंजो मामिलो आहे, उहो कल्चर। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदिकुशी खे असां गुरबत सां जोड़े सघूं था, पर बुनियादी तौर ते गुरबत जो मामिलो न आहे। इहो हिकिड़ी पर्सन जी सोच आहे ऐं उन सोच जे पुठियां अहिड़ा कारण आहिनि, उन्हनि खे असांखे ॻोल्हण जी ज़रूरत आहे त भई वधि में वधि ख़ुदिकुशियूं हिंदू कम्यूनिटी में छो आहिनि, मतिलबु छो आहिनि। हलो भला ॿुधायो, हिते त माछी बि ग़रीब हूंदा, हिते जा गुरगेज ग़रीब हूंदा, हिते जा शेख ग़रीब हूंदा, हिते जा सोलंगी ग़रीब हूंदा, हिते जा झांझा ग़रीब हूंदा, हिते जा खोड़ सारा माण्हू ॿिया बि ग़रीब आहिनि यार, ॿोली बि थोरी ग़रीब आहिनि यार। अच्छा नंबर खणी हारियुनि जो वठो त हारी घणा केरु आहिनि, हिंदू आहिनि या मुस्लमान? असीं मुस्लमान हारी आहियूं घणा, सिरड़िया बि असीं आहियूं, असीं चौकीदार आहियूं। पर पोइ ख़ुदिकुशी वधि में उनजो रीज़न इहो आहे त ज़हनी हमआहंगी न हुजणु हिकिड़ो वॾे मुंहिंजे ख़्याल में वॾो सबबु आहे। इन खे पाण ॾिसूं ऐं इन ते इहो बहस आहे। मूं वटि को अकुल कोन्हे, न को मूं वटि दुनिया जहान जो इल्मु आहे, ऐं तमामु अहिड़ो मामूली माण्हू आहियां। मूं पंहिंजे सोच मुताबिक़ ॻाल्हि कई आहे, सो इन ते दोस्तो वधीक तव्हां बहस करे सघो था, तव्हां वधीक ॻाल्हाए सघो था, पढ़ियल लिखियल दोस्त आहियो ऐं तव्हां ज़रूरु हिन ते ॻाल्हायो। इहो मामिलो तमामु गंभीर मामिलो आहे। पंहिंजो नंबर 169 आहे। इहो ईअं न थिए जो अॻिए साल पंहिंजो नंबर 168 अचे या ॿिए अॻिए साल 167 अचे, ईअं जे करे पाण इंडिया वांगुरु उन नंबर ते बीहो। वॾी महिरबानी।